परमेश्वर और फिरोज खां ख़बर शामिल कयूं पिया। मंजूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक़ बिरयासी वेझो पसंद जी शादी कंदड़ जोड़े पारां मीडिया अॻां पहुची तहफ़ुज़ जी घुर करे वरिती। उन सिलसिले में नारी वीना गुल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 5 ॾींहं अॻु असां शादी कई, जंहिंजो कसमनामो पिणु ॾिनो। नारी वधीक चयो त मां रज़ा ख़ुशीअ सां घरां निकिरी नौजवान शाहनवाज़ भट्टीअ सां शादी कई आहे। खेसि कंहिं बि अगवा नाहे कयो। पंहिंजे मुड़ुस शाहनवाज़ भट्टीअ सां ख़ुशि आहियां। मुंहिंजा माइट मुंहिंजी शादीअ तां नाराज़ आहिनि, जंहिं करे हू संदन जान जा वेरी बणिजी विया आहिनि। मूंखे पंहिंजे माइटनि मंठार, एजाज़, अब्दुल हादी, तनवीर ऐं ॿियनि मां जान जो ख़तरो आहे। पसंद जी शादी कंदड़ जोड़े तहफ़ुज़ जी घुर कंदे चयो त खेनि जल्द अदालती तहफ़ुज़ ॾिनो वञे। उन्हनि चयो त संदन ज़िंदगियुनि खे कुझु बि थियो त नारीअ जा माइट ज़िम्मेवार हूंदा।